नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाहु रब्बुल आलमीन। क़ाबिल एहतराम मुंहिंजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, सिफ़ात जी तफ़सील बि थी, वज़ाहत बि थी। उन्हनि सिफ़ात ज़ातीअ मां हिकिड़ी सिफ़त ज़ाती आहे सिफ़त इरादा। इन जे मुतालिक़ कुझु मारूज़ात अर्ज़ रखजनि थियूं। अल्लाह ताला खे सिफ़त इरादा व मशीयत हासिल आहे। इरादा ऐं मशीयत हिकिड़ी ई शइ आहे। अल्लाह ताला खे सिफ़त इरादा व मशीयत हासिल आहे जंहिंसां मौजूद ऐं मादूम खे करण में उन जे तक़दीर जे मुताबिक़ अल्लाह जीअं चाहे थो उहा शइ जंहिं वक़्तु चाहे थो, जीअं चाहे थो, जंहिं वक़्तु चाहे थो, उहा शइ वजूद में अचे थी। उहा शइ अचे थी वञे, जंहिंजो हासिल इहो आहे त हर शइ अल्लाह ताला जी मशीयत ऐं इरादे जे तहत आहे। अल्लाह ताला जो इरादो आहे त उहा शइ थिए थी। अगरि अल्लाह ताला जो इरादो न आहे त उहा शइ नथी थिए। चुनांचे अल्लाह ताला फ़रमायो फ़अआलुल लिमा युरीद, उहो जेको इरादो करे थो उहो थियो थो वञे, उहो वजूद में अचे थो वञे। यानी अगरि कंहिं शइ जो अल्लाह इरादो करे ऐं उहा शइ वजूद में न अचे, न थिए, त पोइ त अल-इयाज़ु बिल्लाह अल्लाह जो आजिज़ हुजणु लाज़िम ईंदो। हालांकि अल्लाह त क़दीर आहे, क़ादिर आहे। इजिज़ त हिकिड़ो ऐब आहे, उन खां अल्लाह पाक आहे। बहरहाल हासिल इहो ई आहे त हर शइ अल्लाह ताला जे इरादे जे मातहत आहे। ही फ़रिश्ता, शयातीन, जिन्नात, इंसान, इन्हनि में जेको इरादो आहे इहो बि अल्लाह ताला जो पैदा करदा आहे। अल्लाह पैदा कयो आहे तॾहिं इहो इरादो इन्हनि में आयो आहे। इन्हनि शयुनि जो इरादो बि अल्लाह ताला जे इरादे जे तहत आहे। चुनांचे जेका आयत मूं तिलावत कई उन में अल्लाह फ़रमायो तव्हां उहो ई चाहींदव जेको अल्लाह चाहींदो। जेको अल्लाह चाहे थो अव्हां उहो ई चाहे सघो था। जंहिंजो ॿियो मतिलबु इहो निकितो त जेको अल्लाह चाहे थो उन जे ख़िलाफ़ु अव्हां नथा चाहे सघो। सिफ़त इरादा जो हासिल इहो आहे। इन ते थी सघे थो त कंहिंखे एतिराज़ु थिए त जॾहिं असुल अल्लाह ताला जो इरादो आहे ऐं मख़लूक़ जो इरादो उन जे ताबे आहे त उहो अल्लाह ताला जो इरादो कबीह थी सघे थो, क़ुबह जो, ख़राबीअ जो थी सघे थो। छाकाणि जो इंसान ऐं जिन्नात ऐं शयातीन क़ुबह कंदा आहिनि, कबीह फ़ेल कंदा आहिनि, ख़राबु कमु कंदा आहिनि, उन्हनि जो इरादो कंदा आहिनि। जॾहिं उन में मुअसिर अल्लाह ताला जो इरादो आहे त पोइ अल्लाह ताला जो इरादो बि कबीह थींदो।
ऐं कबी हुजणु इहो त हिकिड़ो ऐब आहे। अल्लाह त हर ऐब खां पाक आहे। बिज़ाहिर इन मां ईअं थो मालूम थिए त अल्लाह जो इरादो बि कबी थी सघे थो। हालांकि जीअं अल्लाह ॿियनि ऐबनि खां पाक, अहिड़े तरीक़े सां क़बाहत खां पाक आहे। इन जो जवाबु इहो आहे त अल्लाह ताला जो इरादो क़बाहत खां पाक आहे। अल्लाह ताला जो इरादो जेको आहे सो हज़ार हिकमतुनि ते मुश्तमिल हूंदो आहे। हिकिड़ी शइ पेशे नज़र न हूंदी आहे, हज़ार हिकमतुनि ते मुश्तमिल हूंदो आहे। छाकाणि जो अल्लाह हकीम आहे। हकीम जो फ़ेल हिकमत खां ख़ाली नाहे हूंदो। त जॾहिं हज़ार हिकमतुनि ते मुश्तमिल आहे त असांखे त सिर्फ़ु क़ुबो जी सिफ़त महसूस थी। हालांकि अल्लाह जेको इरादो फ़रमायो उहो ॿियनि हिकमतुनि जे करे इरादो फ़रमायो। त इन जे करे नथो चई सघिजे त अल्लाह ताला जो इरादो बि कबी थी सघे थो। हा, अलबत्ता अगरि हिकिड़ी शइ हुजे त पोइ इहो एतिराज़ु थी सघे थो। हिते त हज़ारूं शइ आहिनि, त इहो एतिराज़ु सही कोन्हे। हिकिड़ो ॿियो शुबो थी सघे थो त चलो ठीकु आहे, अल्लाह जो इरादो कबी कोन्हे, कबी नथो थी सघे, कबी कोन्हे। लेकिन कम से कम इन मां इहो त मालूम थियो त इंसान जेको आहे, इंसान हुजे या जिन हुजे, इहे मुख़्तार कोन्हनि, बेवस आहिनि। छाकाणि जो पहिरीं अल्लाह जो इरादो अचे त पोइ ई इरादो कंदियूं शयूं, ऐं अल्लाह जे इरादे जे ख़िलाफ़ कुझु थी नथो सघे। त जॾहिं अल्लाह ताला इरादो फ़रमायो त बाने खे त इरादो करिणो ई करिणो आहे। त करिणो ई करिणो आहे त पोइ बानो मुख़्तार त कोन रहियो पंहिंजे फ़ेलनि जो, बल्कि मुहताज रहियो, बेवस रहियो। त पोइ अॻियां उन ते पकड़ धकड़ करणु, मुआख़िज़ो करणु, सुवालो जवाब, अज़ाब इक़ाब वग़ैरह का माना नथो रखे। इहो शुबो थी सघे थो, लेकिन इहो शुबो बि महज़ वसवासी दर्जे में शुबो आहे। ग़ौर कबो त इहो शुबो बि ख़तमु आहे। असल में अल्लाह ताला जे इरादे जो ताल्लुक़, अल्लाह ताला जो इरादो बाने सां मुतालिक़ जेको थिए थो सो हिकिड़ी ख़ासि एतबार सां थिए थो, ख़ासि जिहत सां थिए थो। उन खां पोइ अल्लाह ताला जो इरादो ख़ासि जिहत सां बाने सां मुतालिक़ थिए थो। पोइ जॾहिं बाने जे दिलि में इरादो अचे थो, उन खां पोइ बानू पंहिंजे इख़्तियार सां उन फ़ेल खे जे करण खे पंहिंजे इख़्तियार सां पुख़्ता करे थो ऐं उन फ़ेल जे करण जो अज़म करे थो। त इहो जेको हिन जे दिलि में इरादो आयो हो, उन खे हिन बाद में पंहिंजे दिलि में पुख़्ता कयो ऐं अज़म कयो त करियां, इहो इख़्तियार सां कई, इहो हिन पंहिंजे इख़्तियार सां कयो। त मालूम इहो थियो त बानू जेको आहे सो मजबूर महज़ कोन्हे, बल्कि मुख़्तार आहे, जो हिन पंहिंजे इख़्तियार सां इहो फ़ेल कयो। ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु बदी आहे, वाज़े आहे। जेको बि माण्हू इन ते ग़ौर कंदो त इन खां अलावा का ॿी शइ उन जे ज़हन में कान ईंदी। इंसान जी दिलि बि ख़ुदि इन ते गवाही ॾींदी। छाकाणि जो हू जॾहिं बि को फ़ेल करे थो, कहिड़े बि क़िस्म जो फ़ेल करे थो, उन टाइम ते हू पंहिंजो पाण खे मुख़्तार सम्झे थो, पंहिंजो पाण खे आज़ादु सम्झे थो। ओॾी महिल इहो कोन्हे त मूंखे अलाह ज़ोरी मूंखां पियो कराए, उहो तसवुर बि कोन थो अचे, न मुस्लमान खे न काफ़िर खे। बल्कि इहो फ़ेल करण जो, कंहिंखे सां विढ़णु या का शइ खणणु, का चोरी करणु अलियाज़ बिल्ला, या का ॿियो ख़राबु कमु करणु,
वग़ैरह वग़ैरह करण जे टाइम ते कॾहिं बि कंहिंजे दिलि में इहो वसवसो बि कोन थो अचे त हाणे हीउ कमु जेको आउं करियां पियो इहो अल्लाह जे इरादे सां पियो करियां, बल्कि सम्झे थो त आउं उन में मुख़्तार आहियां, आज़ादु आहियां, पंहिंजे इख़्तियार ऐं पंहिंजी आज़ादीअ सां करियां थो। बसि इन ते ई मुआफ़िज़ो आहे, इन ते ई पकड़ आहे। इन करे इहो एतिराज़ बेजाए। हासिल गुफ़्तगूअ जो इहो थियो त हीउ जेको जहान आहे, जेको जहान इहो केतिरा बि आक़िल माण्हू आहिनि सभई हैरान आहिनि त इन जो निज़ाम ते उन्हनि खे हैरत आहे। वरी इन में मुतनव्वे हुजण जे करे सभु सरगर्दा आहिनि, जंहिंमां मालूम थिए थो त हीउ आलम जेको आहे इहो बिना इरादे जे कोन्हे। चइजे त हीउ आलम अज़ ख़ुदि आहे, बिना इरादे जे आहे, महाल आहे, छाकाणि जो वरना ही उक़ला, उलमा, मुदब्बिरीन इन में मुतहय्यर न थियनि, हैरान न थियनि। बाक़ी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ख़ुदि ब ख़ुदि बिना इख़्तियार जे हूंदियूं आहिनि त उन्हनि ते कंहिंखे हैरत कान थींदी आहे। मिसाल जे तौरु हिकिड़ो मुर्तइश आहे, जंहिंखे राशे जी बीमारी आहे, उन जा हर वक़्तु हथ हरकत पिया कनि बेतहाशा, बिना कंहिं ज़ाब्ते जे। हू उन ते इरादो बि कोन थो करे त मुंहिंजा हथ हरकत कनि, बिना इरादे जे, त उनखे केर बि शख़्स कोन थो चए त हीउ जेको आहे सो मुंतज़िम शइ आहे, कंहिं निज़ाम जे तहत आहे, कंहिं क़ानून जे तहत आहे। जॾहिं त बाक़ी जेको बि जहान आहे उन जे बारे में इहो ई सम्झ में अचे थो त हर शइ मरबूत आहे, मुंतज़िम आहे, मंज़ूम आहे ऐं उन जे तहत हले पई। अल्लाह ताला आलम अज़ल में ई इरादो करे छॾियो हो, जेको इरादो फ़रमाई उन इरादे जे मुताबिक़ सभु शयूं पंहिंजे पंहिंजे वक़्त ते वजूद में अचनि पियूं, टाइम ते अचनि पियूं ऐं उन्हनि में को तख़ल्लुफ़ कोन्हे। का शइ जेका शइ अल्लाह ताला इरादो फ़रमाए छॾियो आहे त हिन खे फ़लाणे ज़माने में थियणो आहे, फ़लाणे वक़्त में थियणो आहे, उहा शइ उन टाइम ते थींदी अचे पई। बहरहाल हीउ जेको बि जहान आहे, हीउ सॼो जो सॼो जहान पहिरीं पर्दे अदम में हो। अल्लाह ताला आलम अज़ल में इन जो इरादो फ़रमायो, पोइ पर्दे वजूद खे तरजीह मिली अदम ते। दर्जा बदर्जा अल्लाह जे इरादे जे मुताबिक़ इहो सॼो संसार जिनसार हली रहियो आहे ऐं अल्लाह ताला जे इरादे जे मुताबिक़ हली रहियो आहे। इहा मुख़्तसर तशरीह आहे सिफ़त अल्लाह ताला जी सिफ़त इरादा जी। अॼु इन ते इक्तिफ़ा कजे थी। अल्लाह ताला असांखे तौहीद जो अक़ीदो खे सम्झण जी, उन ते पुख़्तगीअ सां रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।